शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी जो मढ़ कराची खां मीरपुर माथे ले पहुंचायो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद सहाफ़ी खे भेटा पेश। गुलनि जी वर्खा हर अख आली। सहाफ़ी बिरादरी में सोग जी लहर छायल। मीरपुर माथेले में हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियल नसरुल्ला गडाड़ी अॼु सुबुह कराची जे ख़ानगी अस्पताल में दम ॾिनो। नसरुल्ला गडाड़ी खे एयर एम्बुलेंस ज़रिए रहीम यार ख़ान खां कराची जी ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। सिंध हुकूमत शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी के घर भातियुनि के तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण सां गॾु संदनि माली मदद कंदी। शहीद के ॿारनि जी तालीम जो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी। नसरुल्ला गडाणी की ज़िंदगी बचाइण लाइ हुकूमत हर मुमकिन कोशिश कई। शहीद जान मोहम्मद महर खां सवाइ ॿियनि सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त पाकिस्तान में सहाफ़ी शहीद थींदा रहिया आहिनि। सिंध हुकूमत की कोशिश रही आहे त क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी के कत्ल में मुलविस 3 जवाबदार गिरफ्तार। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त पुलिस जल्द टिन्ही गिरफ्तार जवाबदारनि खे ज़ाहिर कंदी ऐं नाला भी ॿुधाया वेंदा। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जूं सिंध असेंबली में एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी के कत्ल खिलाफ सिंध असेंबली में सहाफ़ियुनि जो एहतजाज। सिंध पार्लियामानी रिपोर्टर्स एसोसिएशन तरफा प्रेस गैलरी में एहतजाज। सहाफ़ियुनि जी असेंबली में अलामती वॉकआउट। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी और शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ्तार करण जो मुतालबो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण की ख़ातिरी खां पोइ सहाफ़ियुनि एहतजाज ख़त्म करे छॾियो। सीनियर सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी के लाडाड़े ते मीरपुर माथेलो डहर की सरहद और जरवार शहर सोग में बंद मुजाहिरा। मीरपुर माथेले में SSP ऑफिस आडो कौमी शाहरा ते वाक़े खिलाफ धरड़ो रोड ब्लॉक। सिंध के ॿियनि शहरनि में भी सहाफ़ियुनि सियासी समाजी कारकुननि जा एहतजाजी मुजाहिरा। सहाफ़ी के कत्ल में मुलविस जवाबदारनि की गिरफ्तारी जो मुतालबो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सहाफ़ी नसरुल्ला गडाणी के लाडाणे ते दुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त उम्मीद आहे त नसरुल्ला गडाणी ते हमले में मुलविस जवाबदार जल्द कानून की पकड़ में हूंदा। नसरुल्ला गडाणी जूं सहाफ़त लाइ कयल ख़िदमतूं ऐं कुर्बानियूं कॾहिं बि न विसारी वेंदियूं। पीपल्स पार्टी इज़हार राय ऐं सहाफ़त की आज़ादी ते यकीन रखे थी। सिंध जो घरू ऐं इत्तलात खातो सहाफ़ियुनि के तहफ़्फ़ुज़ ऐं भलाई लाइ कदम अॻिते वधाए। इस्लामाबाद हाई कोर्ट अदालती कार्रवाई की रिपोर्टिंग ते पाबंदी खिलाफ दरख्वास्त ते पेमरा के नोटिस जारी कंदे TV चैनल्स खिलाफ कार्रवाई खां रोके छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जर्नलिस्ट एसोसिएशन ऐं प्रेस एसोसिएशन ऑफ सुप्रीम कोर्ट तरफा पेमरा नोटिफिकेशन खिलाफ गॾियल दरख्वास्त ते ॿुधड़ी अदालत पेमरा ऐं सेक्रेटरी इंफॉर्मेशन के नोटिस जारी कंदे दरख्वास्त ते ॿुधड़ी 28 मई ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर हाई कोर्ट अदालती रिपोर्टिंग ते पाबंदी बाबत पेमरा की नोटिफिकेशन खिलाफ दरख्वास्तुनि ते धुरियुनि खे 29 मई लाइ नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस आबिद अज़ीज़ शेख दरख्वास्तुनि ते ॿुधणी कई। अदालत पेमरा नोटिफिकेशन बिना देर मुअतल करण वारी इस्तदा रद्द कंदे अटॉर्नी जनरल के मुआवनत लाइ ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। जेकॾहिं को अदलिया जो एतराब न कंदो त असां मां बि उम्मीद न रखे। कंहिं बार कंहिं इदारे या हुकूमत सां विढ़ण नथा चाहियूं। असांजे दिल में सभिनी जो एतराम आहे। ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। को बि जज दबाव में न अचे। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मलिक शहजाद अहमद खान पंजाब जुडिशियल अकेडमी में तकरीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त हर पाकिस्तानी शहरी खे हक़ आहे त उनखे कानूनी तहफ़्फ़ुज़ हासिल हुजे। कारोबारी बिरादरी पाकिस्तान में अहमियत रखे थी पर ही सीड़पकार कंपनियुनि की हौसला अफ़जाई करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म मुल्क के मुआशी बहरान में कढण लाइ बहितरीन कदम खया आहिनि। हुकूमती कदमनि जा समर मिलण शुरू थी विया आहिनि। गॾियल अरब इमारतुनि तरफ़ा पाकिस्तान में $10 लाख की सीड़पकारी जो ऐलान तारीख़ी आहे। वापारी वारे वफ़ाक़ी वज़ीर याम कमाल जी इत्तलात वारे वज़ीर अता तारड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। अता तारड़ जो चवणु आहे त असांजूं कामयाबी मुखालफ़नि खे हज़म न पियूं थियनि। असां जिते बि वेंदा आहियूं वापार ऐं सीड़पकारी जी ॻाल्हि कंदा आहियूं।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ AIFC जो इजलास उभारे तलब करे वरतो KPJ वडे वज़ीर ख़ास बैठरनी सूबन जा वडा वज़ीर शिरकत कंदा आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर भी शिरकत कंदा इजलास में सूबन जा चीफ सेक्रेटरीज़ भी शरीक हूंदा। पाकिस्तान नए बेल आउट पैकेज लाइ स्टाफ लेवल मुआहदे ताईं पहुंचण लाइ अहम अगभराई कई आहे। IMF मिशन चीफ जो बयान चवड़ा है तो $3 अरब जो मुख्तसिर मुदे वारो प्रोग्राम मुकम्मल करण खां पोइ पाकिस्तान सां तोसी फंड सहूलत प्रोग्राम ते ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि। मिशन ऐं इख्तियारनि तरफ़ां ईंदड़ ॾींहं में अमली तौर ते पॉलिसी ते ॻाल्हियूं जारी रहंदियूं। पाकिस्तान इख्तियारनि जे सुधारनि वारे प्रोग्राम जो मक़सदु पाकिस्तान खे मुआशी इस्तेहकाम मज़बूत जामा ऐं लचकदार तरक्की ॾांहुं वठी वञणु आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में सीड़पकारी ते मामला अॻिते वधी रहिया आहिनि। CPEC इहो मंसूबो आहे चीन सां मज़बूत लाॻापनि खे वधीक हथी वठाई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो CPEC तहत 13हीं गॾियल सहकार कमेटी जे इजलास खे ख़िताब। तुन चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि CPEC जा 10 साल कामयाबी सां मुकमल करे वरिता। पाकिस्तान मईशत माहौलियात तवानाई ऐं तालीम समेत अहम मंसूबनि ते कमु करे रहियो आहे। महांगाई जी मारियल कराची जे शहरुनि लाइ बुरी ख़बर। इलेक्ट्रिक बिजली जी बुनियादी क़ीमतुनि में $10.69 फ़ी यूनिट इज़ाफ़ो घुरी वरितो। इलेक्ट्रिक 7 सालनि जे गॾियल क़ीमत मुक़ररु करण जी दरख़्वास्त नेपरा में जमा कराए छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री जे वफ़द जी मुलाक़ात। वापारी बिरादरी जे मसइलनि जे हल में वॾे वज़ीर जे अहम किरदार जी वाखाण। FPCCI जे वफ़द नेटीजेटी पुल जे मुतबादिल पुल ठहण जी तजवीज़ ॾेई छॾी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे खे बंदरगाह सां ॻंढियो वेंदो त नेटीजेटी पुल ते दबाव घटिजी सघे थो। NHA खां मंज़ूरी बाद ॾियारी एक्सप्रेस वे ते हैवी ट्रैफ़िक जी शुरूआत कई वेंदी। धाबेजी में सनती प्लांट्स किस्तुनि ते ॾियण लाइ जाइज़ो वरितो वेंदो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी क़ौमी सिलेक्शन कमेटी जे अमल ते नाराज़गी जो इज़हार कंदे ICC T20 वर्ल्ड कप लाइ क़ौमी क्रिकेट टीम जो ऐलान रोके छॾियो। आलमी कप लाइ क़ौमी टीम जो हतमी ऐलान अॼु थियणो हो। क़ौमी क्रिकेट टीम जो अॻूणो कप्तान शाहिद आफरीदी T20 वर्ल्ड कप लाइ ICC जो सफ़ीर मुक़ररु। ICC भारतीय रांदीगर युवराज सिंह ऐं वेस्ट इंडीज़ जे क्रिस गेल खे बि सफ़ीर मुक़ररु करे छॾियो।